अस्सलाम वालेकुम नाज़रीन। साईं अमर जलील साहब जे प्रोग्राम क्लासरूम सां गॾु मां आहियां सबीन मेमण। मां हिन प्रोग्राम खे साईं अमर जलील साहब जे क्लासरूम प्रोग्राम खे कोऑर्डिनेट करे रही आहियां। इन प्रोग्राम ज़रिए तव्हां सिंध में किथे बि रहंदा हुजो या मुल्क में या मुल्क खां ॿाहिरि किथे बि रहंदा हुजो, स्क्रीन ते ॾिनल नंबर ते तव्हां पंहिंजे 1 मिंट जे सवाल जी वीडियो रिकॉर्ड करे मोकिले सघो था। इहे वीडियो असां अमर जलील साहब ताईं पहुचाईंदासीं ऐं अमर जलील साहब इन्हनि सवालनि जो जवाबु ॾींदा। उहे सवाल जेके जिन जा जवाब तव्हां चाहियो था त डायरेक्ट अमर जलील साहब ॾियनि ऐं तव्हांजे ज़हन में अहिड़ा के सवाल हुजनि त तव्हां इन प्रोग्राम ज़रिए उहे सवाल अमर जलील साहब खां पुछी सघो था। पर कोशिशि कयो त जेके बि तव्हां सवाल मोकिलियो था या पुछणु चाहियो था उहे अमर जलील साहब जी ज़ातियात ते न हुजनि, उन्हनि जी ज़ाती ज़िंदगी ते न हुजनि, उन्हनि जी प्रोफेशनल ज़िंदगी ते न हुजनि। इहे सवाल थी सघनि था जेके तव्हां कयो था उहे अदब ते कयो, सूफ़ीज़म ते कयो, शाइरी ते कयो, फ़लसफ़े ते कयो, इंतिहा पसंदी जो मौज़ू हुजे, बर्दाश्त, सहब, रवादारी, भाईचारे, हम आहंगी, कायनात, तालीम, पीरी मुरीदी या वॉट एवर केतिरा बि मौज़ू आहिनि जिन मौज़ुअनि ते तव्हां सवाल करे सघो था ऐं सवाल कयो ऐं असांखे मोकिलियो। उहे सवाल असां हिन प्रोग्राम ज़रिए अमर जलील साहब ताईं पहुचाईंदासीं। अमर जलील साहब हिन प्रोग्राम ज़रिए उन्हनि सवालनि जा जवाब ॾींदा। हिकु दफ़ो ॿीहर मां चवंदमि त अमर जलील साहब जी ज़ाती ज़िंदगी, उन्हनि जी ज़ातियात ते को बि क़िस्म जो को बि सवाल महिरबानी करे न कयो, इन खां पासो कयो। प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं। साईं अमर जलील साहब पंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। साईं, तव्हांखे तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। नाज़रीन, हिन प्रोग्राम ज़रिए जेके वीडियोज़ आहिनि उहे असां हलाईंदासीं। अमर जलील साहब इन्हनि सवालनि जा जवाब ॾींदो। सो पहिरीं वीडियो जेका आहे उहा असां हलायूं था। वॾी कदावर शख़्सियत आहियो ऐं मूंखे एज़ाज़ हासिलु थी रहियो आहे त मां अव्हां खां को सुवालु कयां थो। त मुंहिंजो सुवालु इहो आहे त साईं, अव्हां माज़रत सां 1980 खां पोइ ख़ासि तौर ते सिंधी अदब खां अव्हां लातालुक़ रहिया आहियो ऐं सिंधी अदब जेके उन में नवां ट्रेंड्स आया, उन में जेके नवां अदीब शामिलु थिया ऐं उन में जेका कहाणीअ तरक़ी कई, जेका शाइरीअ तरक़ी कई, मां स्पेशली कहाणी ऐं नावल जो ज़िक्र थो कयां त उन्हनि जो अव्हां जे लिखणनि में या अव्हां जे ज़िक्र में उहे कोन आया। इहो एॾो वॾो अरसो, घटि में घटि 40 सालनि जे अरसे ताईं इहो मुहित आहे त 40 सालनि जे इन अरसे में को बादल जमाली उभरियो, को अख़लाक अंसारी उभरियो, को अनवर शेख उभरियो, को मुनवर सिराज उभरियो, को मोहम्मद सिद्दीक़ मंगियो उभरियो, का जहान आरा सुमरो, उहा जेका लेखिका आॾो आई, को नसीर कुंभर, इहे जेके आहिनि असांजा अमर निगारी साहब, इहे असांजा लेखक जेके आहिनि जिन हिकिड़ो सरवाणीअ जो रोल अदा कयो स्पेशली फिक्शन में। त अव्हां जे ज़िक्र हेठि उहे न आया। अव्हां मुकमल तौर ते उन्हनि खां लातालुक़ रहिया। अव्हां अंग्रेजीअ में बि लिखियो, उर्दूअ में बि लिखियो ऐं ख़ूब लिखियो ऐं अञा ताईं लिखी रहिया आहियो। त हीउ हिकिड़ो मक़बूल प्रोग्राम जेको सिंध टीवीअ ते काफ़ी सालनि खां अव्हां जो उहो हले थो पियो, उन में बि कॾहिं अव्हां जो सिंधी अदब जे बारे में को प्रोग्राम कोन आयो ऐं इहा हिकिड़ी असांखे तमामु घणी खोट हिकिड़ी जेका आहे उहा महसूसु थिए थी ऐं ॾुख सां चवणो थो पवे त आख़िर ईअं छो आहे त अव्हां सिंधी अदब खां लातालुक़ रहिया आहियो। साईं, मुंहिंजो आवाज़ इको थो अचे? हलो, उहो कॉम्प्रोमाइज़ था कयूं, हलूं था। इहो बाबा कोरोना वायरस जा जेके इफेक्ट्स आहिनि न, तव्हां सम्झो कि कुझु मशीनुनि में थिए पियो, आवाज़ पहिरियों थो पोइ थी अचे, शिकिल पहिरियों थी अचे, आवाज़ पोइ थो अचे, हेठि मथे थो थिए, सम्झो त इनखे कोरोना वायरस थी वई आहे। इन करे आहिस्ते आहिस्ते इहो सभु ठीकु थी वेंदो। पर मंज़ूर कोहार जो नालो न खयो मोहम्मद अली, मंज़ूर कोहार जो पंहिंजो नालो न खयो। ऐं तव्हांखे इहे कहिड़े जासूस आहियो त 1980 खां पोइ मूं सिंधी लिटरेचर पढ़णु छॾे ॾिनो आहे। इहे जासूस वासूस कहिड़ा लॻाया अथव फ़क़ीर जे कढ बाबा। ॻाल्हि इहा आहे त इन्हनि 40 सालनि खां अॻु बि जेके राइटर्स हुया, इहो आवाज़ आई विल ओवरकम इट, मूंखे इको ॿुधण में थो अचे, आई विल ओवरकम इट। त उन खां अॻु बि मूं कंहिंजो बि नालो सवाइ साईं जमाल अबड़े जे
छो जो साईं जमाल बड़े खे सिंधी लैंग्वेज जो मां पंहिंजो टीचर सम्झंदो आहियां इन लिहाज़ खां त डिघी ॻाल्हि सॼो सुफ़ो लिखणु उहो साईं हिकिड़ी सिट में उनजो मफ़हूम जंहिंखे असां चवंदा आहियूं ब्रेविटी आई हैव लर्नड ब्रेविटी फ्रॉम हिम तंहिंजे करे साईं जो मां ज़िक्र कंदो रहंदो आहियां बाक़ी न हाणे ॻाल्हि छा आहे त वरी इहो बि मुंहिंजे ज़ातियात वारो आयो आहे मैडम जी हाणे तव्हांखे चयो त इहो हिकिड़ो अलॻि मूंखे विहारे ऐं तव्हां सुवाल जवाबु कयो हे असांजो आहे प्रोग्राम टॉलरेंस जो प्रोग्राम जेका बेचैनी असांजी सॼी सोसाइटी में थी वई आहे ऐं फर्द में थी वई आहे उनखे असां पंहिंजे हवाले सां पंहिंजे मिस्टिसिज़म सां पंहिंजे सूफ़ीज़म सां उनखे असां टेकल करणु था चाहियूं उनखे असां ग्रेपल करणु था चाहियूं हे एक्चुअली उनजो प्रोग्राम खां 10 साल अॻु शुरू कयो वियो हो हाणे छो जो हे कोरोना वायरस जे करे असां स्टूडियो में न आहियूं हिक ॿिए खां परेशानियुनि जे थ्रू हिक ॿिए साम्हूं था अचूं पिया सो गुज़ारिश आहे त तव्हां जेकॾहिं मूंखे वाकई जेकॾहिं तव्हां स्टडी मूंखे कयो हूंदो त मूं हिकिड़ो अलॻि सफ़ा न मुंहिंजो को ग्रुप न मुंहिंजा का अदबी दोस्त मुंहिंजा हमअसर जेके आहे उहे बि दोस्त वाले में हिकिड़ो अक्स हूंदो हो कमर शहबाज़ उहो बि क्रिकेट जे हवाले सां मूंसां गॾु थियो ऐं क्रिकेट खेॾंदे ई उहो मूंखे लिटरेचर में वठी आयो अॻिते हली पोइ बि उहो बिल्कुलु हुनजी पंहिंजी ज़िंदगीअ जो जेको रवैयो उहो ऐं मां लकीर अदब जे बारगाह में सिजदे करण खां पोइ मां ॿी दुनिया में हलियो वियुसि ऐं मूं तमामु जल्दी महसूसु कयो त ही लिखण पढ़ण वारो जेको कमु आहे इहो तव्हां मौर सां प्लीज़ ॿुधिजो हे लिखण पढ़ण वारो जेको कमु आहे इनखे असां चवंदा आहियूं लोनली आर्ट इहो अकेलाई जो कमु आहे इन में दोस्त अहबाब महफ़िल स्टोरी लिखी आहे भला मां पढ़ी मां कापी तोखे थो मोकिलियां पोइ त मां पब्लिशर खे मोकिलियां नो इहो न थींदो मूं लेसन मूंखे जेको मिलियो जेको स्टडीअ में मुंहिंजे ऑब्ज़र्वेशन में जेको आयो लोनली आर्ट ऐं राइटर खे कंपल्सरीली इट इज़ विद रेफरेंस टू माई सेल्फ हिते त मां कंपल्सरीली लोनलीनेस में हलियो वञा आइसोलेशन में हलियो वञा I devote my entire time, entire life to my literature. उहा शइ अॼु खां 60-70 साल अॻु जी वही मज़बूत थींदी हिन उमिरि ताईं हाणे मां आई एम अ टोटली लोनली पर्सन मुंहिंजा दोस्त न अहबाब न कंहिंसां मां डिस्कस कयां ऐं मूंखे इहो सुवाल बि ॾाढो अजीब लॻंदो आहे कि मिलंदा ॿियो ख़बर छा था लिखो पिया अॼुकल्ह इट्स वेरी प्राइवेट राइटिंग इज़ अ प्राइवेट अफेयर फॉर मी जेसि ताईं मां का शइ लिखी ऐं पब्लिशर खे ॾियां उहा पब्लिक प्रॉपर्टी थी थिए जेसि ताईं उहा पब्लिक प्रॉपर्टी नथी थिए जेके मूं ताईं आहे उहा स्टोरी या ड्रामो इट इज़ माई प्रॉपर्टी आई विल नॉट टू डिस्कस इट विद एनी वन तंहिंजे करे घणो कंहिंसां मिलणु जुलणु अदा तूं छा थो लिखे तो छा लिखियो आहे फलाण कयो आहे इन क़िस्म जो ऐं ॿुधल ॻाल्हियूं त 80 खां पोइ सही तव्हां छॾे ॾिनो पाण हू टोल्ड यू तव्हां न मूंसां मिलो था न को ॿियो मूंसां मिलियो आहे न सां वेठो आहे मूं कोयार जो नालो छो कयां मूंखे त उहो माण्हू हुन सां मां मिलण थो चाहियां सूफ़ीज़म ऐं मिस्टिसिज़म वारी हुन नंढियूं शॉर्ट स्टोरीज़ एतिरियूं लिखियूं जेको इन यहूदीन डिक्टर आहे उनजो कहिड़ो कोई हुनजे सिंगर थो नालो अचे उहो हिकु ॾेढ ॿिनि सुफ़नि जूं मिस्टिस स्टोरी लिखंदो आहे नो मोर अलाइव जीअरो कोन्हे उनजो नालो हींअर मूंखे somehow I have started forgetting names त उनजो नालो मूं कीअं खयो छो त उहो 80 खां पोइ आयो आहे 80 खां अॻु जो न आहे ऐं उहो ख़ाली बेंच कहिड़ी हुते मां वेठोसि छा वाह ईअं न कयो फैसला न कयो पंहिंजे सां हेॾो को ॻाल्हि ॿुधी होॾो को 80 खां पोइ त उहो अलाए काॾे हलियो वियो आहे पढ़ी कोन त कुझु हलियो विया तंहिंजे करे साईं आई एम वेरी मच इन जेसि ताईं हीअ हयाती आहे साह अचे थो इहो ई मुंहिंजो दीन आहे लिटरेचर इहो ई मुंहिंजो ईमान आहे लिटरेचर
पढ़ण ऐं लिखण इन खां सवाइ मुंहिंजी ज़िंदगी में का कंहिं क़िस्म जी का मसरूफ़ियत आहे ई कोन. आई डू नथिंग एल्स. हाणे मजबूरी अची वई आहे त पोइ हुन मजबूरीअ में उहो कम करणा पवनि था. मानी बि बचायां थो, कंहिंखे थो, ये कम करणा पवनि था. यस, ये बि ऑलमोस्ट हाणे मुंहिंजे लाइ डेली रूटीन थी विया आहिनि. ख़ासि करे सुबुह जी नेरनि पचाइण, राति जी मानी पचाइण, थांव धोइण. आई डू इट. आई हैव नो रिग्रेट्स. इट्स ओके. तंहिंजे करे इहो 80 वारी ॻाल्हि आहे, मुंहिंजे ॻिचीअ में न विझो. जंहिं तव्हांखे ॿुधाई आहे उनजे ॻिचीअ में विझो. ऐं ॿी ॻाल्हि, जंहिंजो नालो असुली नालो बाबा जो नाला था विसरनि. आई एम सो सॉरी. जंहिंखे हींअर प्राइज़ जो मिलियो पियो, पंहिंजो हिते रखिया बि मुंहिंजी लाइब्रेरीअ में किताब, उनजो असां नालो खणूं था. बाक़ी असां पंहिंजे मेमण जो नालो नथा खणूं. एॾी ज़बरदस्त उन मां किताब पढ़ियो जंहिंमें हथ छपियल हो उन किताब ते, ऐं उन में चाबी लॻल हुई उन हथ में. उन में कंहिं नजूमीअ जे हवाले सां हुई. इट वॉज सच ए रिमार्केबल थिंग. इहो जेकॾहिं मां डेफिनेटली चवां थो, पूरे यकीन सां, जेकॾहिं इहो अंग्रेज़ी में किताब हुजे हा, किथे का किथे इहो किताब पुॼी वञे हा. मेमण जो इहो किताब तव्हां जेकॾहिं न पढ़ियो आहे, तव्हां इहो पढ़ी ॾिसो. 2-3 साल लॻायो हो. उनजे मथो टाइटल ते मां सम्झां थो नजूमी आहे या कुंजी आहे या छा आहे. उन ते टाइटल ते हथ ठहियो आहे, हथ में कुंजी या की उन में लॻल आहे. ॿुधल ॻाल्हि 40 सालनि खां गुज़ारे वियो आहे. यस बाबा. अमर जलील साहब जवाब ॾिनो. असां हाणे ॿिए सवाल जी वीडियो हलाईंदासीं. जी मुंहिंजो अमर जलील साहब खां हिकु सुवालु आहे त असां वटि अवली दौर खां वठी जेके बि असांजा कहाणीकार, नाविल निगार या मुख़्तलिफ़ सिन्फ़नि ते कमु करण वारा दोस्त हुया, उन्हनि उहे जेके बि हुया उहे अहिड़नि इलाइक़नि सां तालुक़ु रखंदा हुआ जेके पुठिते पयल आहिनि, अवाइली इलाइक़ा आहिनि, ॻोठाणा इलाइक़ा आहिनि, ऐं उन्हनि जी तरबियत जे हवाले सां उन्हनि खे इलाही तकलीफ़ूं ॾिसी करे परे परे खां रहनुमाई वठी करे उहे कुझु न कुझु डिलीवर करे सघिया, जंहिंजे करे असांजे समाज में हिकिड़ी गैप पूरी थी वई. पर हाणे हीअं ॾिसूं था त ज़रूरत अदब दोस्त माण्हुनि जी तमामु घणी आहे, पर उहे पैदा नथा थी सघनि ओतिरा घणा, या उन्हनि जी उहा तरबियत बि कान्हे का. त अमर जलील साहब जिन खे गुज़ारिश आहे त इन सिलसिले में असांजी का रहनुमाई कंदा त वधि में वधि उन्हनि नौजवाननि अदीबनि ताईं कीअं पहुचिजे ऐं उन्हनि जे कहिड़े क़िस्म जी हिकिड़ी तरबियत करणु घुरिजे, जीअं असां वटि तमामु हिकिड़ो जेको आहे त बहितर मवाद असांजे मुआशिरे जे अंदरि अचे ऐं इस्लाही जेको आहे त उहो मवाद असांजे नौजवाननि जे ज़हननि खे वधीक बहितर नमूने सां जेको आहे त ट्रेंड करे सघे. साईं, सुवाल जो थोरो कॉम्प्लेक्स, छो जो को बि लेखक कंहिंजी फरमाइश ते, कंहिंजे चवण ते न लिखंदो. जेकॾहिं लिखंदो त विद ड्यू रेस्पेक्ट उहो जर्नलिज़म थी वेंदो. त तव्हांखे हेॾी बात बाबा हे जेको स्टॉक एक्सचेंज ते हमिलो थियो, उनजी हिकिड़ी वीडियो जी या इन्वेस्टिगेटिव रिपोर्टिंग मूंखे घुरिजे वञ तूं करे आहे, ऐं पंहिंजे एडिटर खे ॾेई छॾींदो, शायदि थी वेंदी. पर उन ते कंहिंखे तव्हां कंहिं क्रिएटिव राइटर खे चओ त बाबा तूं वेही इन ते कंहिं क़िस्म जो अफ़सानो या ड्रामो या नॉविल या इट्स वेरी डिफिकल्ट. It comes with you. Craving for writing. जेसि ताईं तव्हां पंहिंजे माहौल खां, पंहिंजे पसगिरदाईअ खां वॉट एवर गोज़ ऑन यू, उनखां जेसि ताईं तव्हां मुतासिर नथा थियो ऐं उहो तव्हांखे बेचैन नथो करे सघे, तव्हांजी निंड नथो फिटाइजे, तेसि ताईं तव्हां राइटर ॾाढो ॾुखियो आहे. त बाबा हे ईअं मूंखां अक्सर पुछंदा आहिनि त 1 यूनिट खां पोइ 1 यूनिट हिकिड़ो एक्स्ट्रा ऑर्डिनरी क़िस्म जो हिकिड़ो पीरियड हुयो जेको सिंध जी अॼु ताईं जे हज़ारे सालनि जी तारीख़ में न आयो आहे. वॾा वॾा हमला आवर सिंध ते आया, पर हुननि कॾहिं बि सिंध जी शनाख़्त उन सिंध खां न कसी. यूनानी बि आया, त पठान बि आया, अरगुन बि आया, मंगोल आया,
पर उन शनाख्त इहो अयूब खान जे दौर में पहिरीं लाहौर जे दौर में सिंध खां उनजी शनाख्त खटी वई, उनजो नालो खसियो वियो, उनजी जाग्राफिकल सिचुएशन ख़तम कई वई। हिनखे तव्हां ईअं आहे त तव्हांजो जीअं जीअं तव्हांजो नालो आहे, ऐं तव्हांखे ॿुधाए त अॼु खां पोइ इहो तव्हांजो नालो कोन्हे ऐं तव्हां जेके नज़र अचो था इहो तव्हां आयो कोन्हे, जो दुखो आहे। इट वॉज़ लाइक दैट 12 साल। तंहिंजे करे उन में जेको लिटरेचर लिखियो पियो उन हवाले सां जिन लिखियो, उन हवाले सां। ऐं जेसिताईं तरबियत जी साईं ॻाल्हि आहे त मां सम्झां थो असांजी ॿाहिरि जी यूनिवर्सिटियूं में आहिनि क्रिएटिव लिटरेचर जा क्लास, क्रिएटिव लिटरेचर में मास्टर्स जी डिग्रियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, पर जेसिताईं मां सम्झां थो त पाकिस्तान जी कंहिं बि यूनिवर्सिटीअ में क्रिएटिव लिटरेचर सेखारणु किथे बि कोन्हे। असां वटि परफॉर्मेंस सेखारण जे लाइ कोई का यूनिवर्सिटी कोन्हे। हिरतंगिस्तान बांग्लादेश जेके उनजी हर यूनिवर्सिटीअ में परफॉर्मिंग आर्ट्स जी डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स एंड म्यूज़िक आहे। का असांजी अहिड़ी जंहिंमें परफॉर्मिंग आर्ट्स एंड म्यूज़िक जी हिकिड़ी अलॻि फैकल्टी हुजे, फुल फ्लेज्ड, माण्हू हुन में मास्टर्स कनि, माण्हू हुन में PhDs कनि। कंहिं यूनिवर्सिटी में कोन्हे, असां वटि किथे बि कोन्हे। हिकिड़ो जेको इहो कॉलेज लाहौर कॉलेज ऑफ आर्ट्स हूंदो, जेके हाणे यूनिवर्सिटी चओ अथऊं, उहो वाहिद इदारो आहे जंहिंजो कमु इहो ई आहे। उते हाणे ॿिया सब्जेक्ट्स पढ़ाइण शुरू कया अथऊं। जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि 50, 80, 90 जेके बि आहिनि, किथे बि लिटरेचर पढ़ाइण, शॉर्ट स्टोरी कीअं डेवलप थी थिए, ड्रामो कीअं डेवलप थो थिए, म्यूज़िक कंपोज़िशन कहिड़ी शइ आहे, किथे बि कोन्हे। And it's absolutely a personal development of a writer. जेकॾहिं उनखे पढ़णु घुरिजे, ॾिसणु घुरिजे त कंटेम्पोररी राइटर छा था लिखनि, उन खां अॻु वारा इन सिचुएशन ते छा लिखी विया। छो जो ॻाल्हियूं त 36 क़िस्म जा मौज़ू आहिनि सॼी दुनिया में, उहो क़यामत खां ताईं हूंदा, अज़ल खां अबद ताईं। उन्हनि 36 मौज़ूअनि खां ॿाहिरि निकिरी को मौज़ू आहे कोन जंहिं ते को लिखे। तंहिंजे करे उन्हनि 36 मौज़ूअनि ते 36 करोड़ 36 बिलियंस एंड मिलियंस लिटरेचर लिखियो वियो आहे। स्टोरीज़, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज़, शाइरी, सभु कुझु हुन ते लिखियो वियो आहे। कीअं लिखियो वियो आहे त इहो राइटर जेसिताईं हुनजी स्टडी न कंदो, हुनखे सम्झण जी कोशिशि न कंदो, तेसिताईं मां सम्झां थो त ॾाढो ॾुखियो आहे कंहिंखे मोटिवेट करणु, दादा तूं लिख। हाउ मच अमाउंट यू गिव हिम इन कॉम्पनसेशन ते, बाबा तूं शॉर्ट स्टोरी लिखंदे, हे तूं खण 50,000 रुपया पहिरियों एडवांस में, जीअं हेमिंगवे सां कंदा हुआ। थैंक यू सर। हिकिड़ो ॿियो सवाल, हिकिड़े ॿिए सवाल वारी वीडियो। अमर जलील साहब, हक़ मौजूद, तव्हांजी शख़्सियत, तव्हांजी लिखणियूं मुंहिंजे ख़्याल में त असां सिंध वासियुनि लाइ हिकिड़ी मशले राह बि आहिनि। ऐं तव्हां जहिड़ा माण्हू मुंहिंजे ख़्याल में हाणे असां वटि आङुरनि ते ॻणण जहिड़ा बचा आहिनि। तव्हांजी मां तारीफ़ छा कयां, मूं वटि उहे अल्फाज़ ई न आहिनि, मूं वटि उहे लफ़्ज़ ई कान जो मां तव्हांजे लाइ कुझु ॻाल्हाए सघां। हमेशह सिंध जी माइनॉरिटीअ लाइ जॾहिं बि ॻाल्हायो आहे त ईअं सम्झो त असांजे दिलनि जी तर्जमानी कई आहे तव्हां। ऐं उहो फोर्स कन्वर्जन हुजे, किथे ज़्याती हुजे, कब्ज़ा हुजनि, माण्हुनि सां मतिलबु मज़हब जे नाले में ज़्याती हुजे, तव्हां खां वधीक मुंहिंजे ख़्याल में असां हिंदू कम्यूनिटीअ जो दर्द शायदि को सम्झी सघंदो हुजे। ऐं जॾहिं बि ॻाल्हायो आहे उहे तव्हांजा लफ़्ज़, उहे तव्हांजूं लिखणियूं ऐं तव्हांजा चयल अल्फाज़ जेके आहिनि उहे असांजे दिलनि जी, असांजे रूह जी तर्जमानी कंदा आहिनि। अव्हांखे ख़बर हूंदी त हाणे परवेज़ इलाही साहब पंजाब जो कंहिं दौर जो डिप्टी प्राइम मिनिस्टर बि रहियो आहे। कल्ह जेको हुन स्टेटमेंट ॾिनो आहे, आया इहो स्टेटमेंट हुनखे ॾियणु खपंदो हुयो। ऐं जंहिं नमूने सां हुनखे कहिड़ी ख़बर त सिंध जो स्प्रिट छा आहे, सिंध छा थी सोचे, सिंध जी ट्रेडिशन छा आहे, हुनखे कहिड़ी ख़बर पंजाबीअ खे। हिन में को शक न आहे त कंहिं दौर में उहो असांजो लीडर रहियो,
पर हिन लीडर खे ख़बर पए थी त जंहिं कॉन्स्टिट्यूशन जी ॻाल्हि थो करे या जंहिं मज़हब जी आड़ में हू लफ़्ज़ थो ॻाल्हाए, त मां नथी सम्झां त इस्लाम में किथे बि माइनॉरिटीअ लाइ ऐं किथे बि बेपहुच माण्हूअ लाइ, किथे बि हिकिड़े निबल माण्हूअ लाइ की अहिड़ी का ॻाल्हि चयल हूंदी जेके हिन पंहिंजे तरफ़ां चयो। बहरहाल हिन जे लफ़्ज़नि असांखे ॾाढी तकलीफ़ पहुचाई आहे। ऐं इहा अॼु जी ॻाल्हि न आहे, वक़्तनि खां वक़्तु अहिड़ा माण्हू ईंदा रहंदा आहिनि जेके बीठल पाणीअ में पथर उछलाए असांजे रूह खे ज़ख़्मी करे हलिया वेंदा आहिनि, ऐं पोइ अव्हां जहिड़ा माण्हू अची करे उन्हनि ज़ख़्मनि ते मरहम रखण जी कोशिशि कंदा आहिनि। मां तव्हां खां जवाबु ज़रूरु चाहींदमि, छो त इहो ॿुधण खां पोइ सॼी सिंध जे माण्हुनि खे तकलीफ़ पहुती आहे। मूंखे उमेदु आहे त तव्हांजो जेको जवाबु हूंदो ॾाढो सेटिस्फैक्टरी हूंदो। अवल त जंहिंजे करे मैडम खे मूं गुज़ारिश कई त ज़ाती मां फ़क़ीर माण्हू आहियां, इहे एॾा सारा लफ़्ज़ ॿुधी मूंखे ईअं लॻे थो त मुंहिंजे मथां ॼण को बियॉन्ड माई कैलकुलेशन हिकिड़ो वज़न थो मूंखे पइजी वञे। मां फ़क़ीर माण्हू डस्ट टू डस्ट एंड एशिस टू एशिस। हाणे असुल ॻाल्हि ते असां अचूं त वधीक उनजो जेको परवेज़ आहे, बाबा ही इज़ एन इंडिविजुअल। Why do you give such an importance to an individual? उनजे चवण सां छा थींदो? हिकिड़ो इग्नोरेंट माण्हू आहे जंहिंखे डेफिनेटली अलाए अथसि अलाए कोन अथसि, आई फील त हिनखे दुबई में अरब एमिरेट्स में हिनखे का प्रॉपर्टीज़ वग़ैरह इन सभिनी खे हूंदियूं। पाकिस्तानी जेके बि सियासतदान आहिनि उनखे मर्ज़ आहिनि मुख़्तलिफ़, उन्हनि मां हिकिड़ो मर्ज़ आहे प्रॉपर्टीज़ ठाहिणु। ऐं ॿियनि दुबई में त ख़ासि करे तमामु घणी प्रॉपर्टी था ठाहिनि। त दुबई में त वॾो मंदिर ठहियल आहे बाबा, तमामु ज़बरदस्त बिरला मंदिरनि जहिड़ो मंदिर आहे। तुंहिंजी प्रॉपर्टी वापसि करे न, इहो परवेज़ इलाही आहे या केरु आहे। कतर ऐं दोहा में ठहियल आहिनि, इराक में मंदिर ठहियल आहिनि। ये मुस्लमान मुल्क कोन चाहिए, या पाकिस्तान सभिनी खां वॾो मुस्लमान मुल्कनि जो बाबो मुल्क थी पियो आहे। मूंखे त हैरत आहे त हितां जी सब कॉन्टिनेंट जे मुस्लमान ग़लतफ़हमी आहे जो पाण खे सॼी दुनिया जे मुस्लमाननि जो लीडर सम्झंदा आहिनि। इहो मां 1947 खां पोइ जी ॻाल्हि नथो कयां, अॻु बि तमामु पुराणी 102 साल अॻु, 102, 3, 4 साल अॻु ख़िलाफ़त तुर्कीअ जी फर्स्ट में धाणा निकिरी विया, उनजा तुर्कीअ जा सॼी डामाडोल थी वई उनजी ख़िलाफ़त। सही सॼी दुनिया में किथे कोन शुरू थी, साईं हिंदुस्तान में शुरू थी, उन पाकिस्तान कोन हो, हिते असां शुरू कई। ख़िलाफ़त बचायो उन्हनि जी तुर्कनि जी। तव्हां हिते ग़ुलाम अंग्रेज़नि जा, तव्हां पंहिंजी जान कोन था बचाए सघो। तव्हांखे फिक्र आहे हुते उन तरफ़ जो तुर्कनि सां हुते ख़िलाफ़त उस्मानिया ख़िलाफ़त वापसि अची। बाबा उन्हनि खे दुनिया धाणा निकिरी विया, अंग्रेज़ फतह करे छॾियो तुर्की। तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो? मूवमेंट मोहम्मद अली जोहर, शौकत अली साईं उनजो भाउ, ऐं वरी गांधी जहिड़ो माण्हू उहो बि हुन सां शामिल थी वियो। त हा साईं, हा उस्मानी ख़िलाफ़त जेका इहा क़ाइमु थियणु घुरिजे, थियो कुझु कोन। इहो अलाए छो सब कॉन्टिनेंट जे माण्हुनि खे आहे त असां मुस्लमान चैंपियन आहियूं, सभु चैंपियन आहियूं मुस्लमाननि जा। फिलिस्तीन में कुझु थिए थो त साईं पहिरियों हिननि खे थो थिए। हिते जेकॾहिं मुस्लमाननि सां कुझु थिए थो त फिलिस्तीन वारा तव्हां सां उथनि था, ॿिया अरब तव्हांजे लाइ उथनि था। हिननि खे अची ॾाढी थी लॻे साईं, हिननि सां को हिकिड़ो साइकोलॉजिकल ड्रॉबैक आहे, त असां पाण खे ॾाढो सुपीरियर था सम्झूं। असांखे एतिरी सम्झ हुअणु घुरिजे त टॉलरेंस लर्न टू लिव टुगेदर, उहो ज़मानो हाणे ख़तमु थी वियो। त पार्टी में पंहिंजो पार्टीशन आहे, तव्हां हिन तरफ़ हिंदू त हिते सिख, त हिते ईसाई, त हिते क्रिश्चन, त हिते फलाणो, त हिते टीर। त वञो था न दुबई नौकिरी करणु, त हुते तव्हांखे सिख बि मिले थो, हिंदू
मिले तो मुख्तलिफ ॻाल्हाइण वारा मिलनि था तव्हांखे. We have to live together. People have learned it after seeing 2 world wars. इन को वधीक इंसान छा ॾिसंदो? एटम बम किरंदे हुन ॾिठो. हुन खां सिर्फ़ु छा घुरिजे हिन दुनिया में? ऐं हेॾो सारो सबबु जेको हींअर हले थो सॼी दुनिया में, करोना जो. करोना हिकिड़ी बीमारी आहे, कहिड़े क़िस्म जी आहे, कीअं आहे, इहो त डॉक्टर तव्हांखे ॿुधाईंदा कंदा. मां हुनजो सोशोलॉजिकल ऐं कल्चरल इम्पैक्ट जी ॻाल्हि थो कयां तव्हां सां. त वैसे त सॼी दुनिया में हिकु जहिड़ी इंतज़ार जी तारीख़ में 2 दफ़ा ॾिठी वई हुई इन खां अॻु. हिकिड़ी वर्ल्ड वॉर 1 में, ॿी वर्ल्ड वॉर 2. वर्ल्ड वॉर 2 में ख़बर ई कोन त दुनिया जो कहिड़ो मुल्क महफ़ूज़ आहे. वेंदे कराचीअ में मुंहिंजे पंहिंजे हुनजो लाइफ टाइम जो मुंहिंजो पंहिंजो एक्सपीरियंस आहे. रोज़ शाम जो आउट थींदो हो, बतियूं विसामी वेंदियूं हुयूं, सायरन वॼंदा हुआ. इन ख़्याल सां छो त बर्मा में ब्रिटिश हवाई जहाज़नि अटैक करे छॾी हुई. कलकत्ता ताईं बि बम्बार्डमेंट थी हुई. हाणे हुननि खे डपु हुयो त कराची में बम्बार्ड न थिए. ऐं नेवी हिननि जे तरफ़ों हिननि जी जापानी जी उहा न अची वञे क्यामाड़ी जी तरफ़. एॾो डपु उनखे गुज़री विया आहिनि केस 80 खनि सां. हाणे इहा करोना असां ॾिसूं था सॼी दुनिया में हिकु जहिड़ी. इहो नथा सोचनि त जेकॾहिं न्यूयॉर्क में हिकु माण्हुनि खे चवनि था त घरनि में बंदि थी वियो, त उते फैमिलियूं नंढड़ियूं 2 माण्हू 3 माण्हू वरी असांखे था चवनि हिते. अड़े रागीवाड़ा चाचीवाड़ा में असां रहूं था पिया, टंडे बागे में असां रहूं था पिया, हूसड़ीअ में असां रहूं था पिया, हिकिड़े कमरे जे घर में 10 भाती. 10 भातियुनि खे हिकिड़े कमरे में तव्हां बंदि करे छॾियो. हुननि जी नफ़्सियाती ऐं हुननि जी फिज़िकल कंडीशन कहिड़ी हूंदी हुननि माण्हुनि. तंहिंजे करे कल्पना बाबा इहे माण्हू इग्नोर आहे. इन्हनि माण्हुनि खे ख़बर कोन्हे. दुनिया में मस्जिदूं ठहनि थियूं पयूं, अहिड़े नंढनि मुल्कनि में. तव्हां छा था सम्झो हुन में सोवियत यूनियन में मस्जिदूं कोन? इहो कोई को पुछी त ॾिसे न. परवेज़ कोन्हे. 80 साल सोवियत यूनियन सॼी दुनिया ते रूल कयो टेम्परामेंटली कम्युनिज़म जे हवाले सां. हिकु ॾींहुं न मस्जिद, न मंदिर, न सिनागॉग बंदि कराए सघिया, न चर्च बंदि कराए सघिया. करोना सभु बंदि कराए छॾियूं. मस्जिदूं बंदि, मंदिर बंदि, गिरजाऊं बंदि, सिनागॉग बंदि. टेम्पल्स, फायर टेम्पल्स जेके आहिनि जा पार्सन जा उहे बंदि. इहो कयो आहे करोना करे ॾेखारियो आहे. जेको पहिरें खां कम्युनिस्ट मरी विया, लेनिन इहे जेके बि हुया, उन्हनि जा अरवाह बि लुॾंदा हूंदा मथे त हे केरु करोना पैदा थियो जंहिं अबदत दम बंदि कराए छॾियूं. घरनि में वियो, चुप करे वियो. डरना नहीं है, लड़ना है. इहो लड़नो अजीब आहे जो लिखी बि वियो ऐं लड़ो बि. तंहिंजे करे हे डरना नहीं है, लड़ना है. त हे लड़नि बि था. तव्हां कयो इग्नोर. हिननि खे का ख़बर कोन्हे. हिननि खां पुछो त सोवियत यूनियन में घणियूं मस्जिदूं ठहियल आहिनि, असांखे घणे ॿुधाए. ऐं घणा माण्हू उते निमाज़ूं पढ़नि था, उहो करे ॿुधाए. केतिरनि कम्युनिस्ट मुल्कनि में हींअर बि मस्जिदूं आहिनि जिते माण्हू निमाज़ूं पढ़नि था. उते मस्जिदूं बि आहिनि, त उते मंदिर बि आहिनि, उते गिरजाऊं बि आहिनि. एवरीथिंग इज़ देयर बाबा. यू हैव टू लिव टुगेदर. तंहिंजे करे बाबा इनखे उनखे जेको अलाए कंहिंजो आहे कहिड़ो शेर आहे, कल्पना बाबा उहो चयोसि बख़्श दो घर ख़ता करे कोई. हा, बख़्श दो घर ख़ता करे कोई. छॾे ॾियोसि. साईं अमर जलील खां सवाल पुछण जे हवाले सां हिकिड़ी ॿी वीडियो आहे जेका ॾिसंदासीं. मुंहिंजो नालो हसी मुसरत आहे, ऐं राइटर आहियां. अमर जलील साहिब खां इहो सवाल पुछणु चाहींदसि त संदन कहाणी में हिकु किरदारु सिंधू तमामु नुमाया औरत जो किरदारु आहे. उनजे बारे में थोरी वज़ाहत कंदा कि सिंधू किथे उन्हनि जो हिकिड़ो रहबर थी नज़र अचे, किथे दोस्त थी नज़र अचे, ऐं हिकिड़ी पढ़ियल लिखियल अहिड़ी औरत जेका डिबेट थी करे समाजी मसइलनि ते ॻाल्हाए थी. त अमर जलील साहिबु तव्हां ॿुधायो त इहो तव्हांजी इन जे किरदार जो पस मंज़र छा आहे? छा तव्हां
अहिड़ी औरत समाज में तव्हांखे महसूसु थियो आहे त सिंधी समाज में अहिड़ियूं औरतूं मौजूदु आहिनि, या तव्हांजो इहो ज़हनी तख़लीक़ आहे या हिकिड़ी ख़्वाहिश आहे? छो त लेखक समाज ते, समाज मां ई किरदार तख़लीक़ कंदा आहिनि, उहे किरदार वरी समाज ते असरअंदाज़ बि थींदा आहिनि। त आउं अमर जलील साहिब खां इहो पिणु पुछणु चाहींदसि त तव्हां छा था सम्झो त तव्हांजा किरदार कहिड़ा किरदार आहिनि जेके तव्हां सम्झो था त समाज ते जिन असरु विधो आहे, ऐं जेके तव्हां समाजी मसइला पंहिंजे लिखणनि में उजागर कया आहिनि, उन्हनि में तव्हांजा किरदार केतिरे क़दुरु कामयाबु थिया आहिनि? सभिनी बाबा हे सवाल बि पंहिंजो जेको सुधारो उन खां बहरहाल इहो आईंदा इहे जेके न या त मुंहिंजो हिकिड़ो इंटरव्यू वारो कयो त जंहिंमें लिटरेचर जे बारे में मूंखां सभु पुछनि, उहो बि पोइ हे असांजो जेको रखियल आहे न सूफीज़म वारो मूड, उन खां थोरो इहो मुख़्तलिफ़ थी थो वञे। बहरहाल मैडम पुछियो आहे त मां हुनखे जवाबु mindful and forgive me त मां थोरो जेकॾहिं कुझु न हूंदो आहे त उनजे बारे में तव्हां कीअं लिखंदो? फेरी टेल्स असां ॿुधंदमि, इहे परिंदियूं इन्हनि जूं कहाणी, परिंदी कहाणी त कोन्हे। को कैरेक्टर या किरदार न हुजे त उन बारे में कीअं उहो किरदार तव्हांजी ज़ात सां वाबस्तो हूंदो आहे, तव्हांजे रूह में अंदरि हूंदो आहे, तव्हांजे आत्मा में अंदरि हूंदो आहे, तव्हांजे थिंकिंग में तव्हां सां गॾु हर हंधि। Who is here? Sindhu is there. Sindhu is everywhere. Sindhu is here. Sindhu is there. Sindhu is everywhere. बस हिकिड़ी ॿिए सवाल वारी वीडियो ॾिसंदासीं। मुंहिंजो नालो मुनई संजो आहे, मां थरपारकर ज़िले खां तालुक़ु रखां थो। मुंहिंजो साईं अमर जलील साहिब खां इहो अर्ज़ु आहे त असांजो नौजवान स्ट्रेस ऐं डिप्रेशन जो शिकार आहे। इहो ई सबबु आहे जो असांजे मुआशिरे में सिंध तोड़े आलमी सतह ते ख़ुदकशियुनि जो तइदादु ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। जंहिं ज़िले खां मां तालुक़ु रखां थो, थरपारकर जी ॻाल्हि कयां त रोज़ु हिकु ॿ ख़ुदकशियूं थींदियूं आहिनि। हिकु नौजवान पंहिंजी शादीअ में इको साउंड मैसर न हुजण जे करे हुन ख़ुदकशी करे छॾी, ऐं हिकु 7वीं क्लास जे भील नंढड़े पंहिंजे वालिद साहिब खां 500 रुपया घुरिया मेले में वञण जे लाइ। वालिद वटि पैसा न हुजण जे करे हुन नंढड़े ख़ुदकशी करे छॾी। अहिड़ा असांजे मुआशिरे में केस थियनि था। इन मसइले ते असांजी सरकार सॻोरीअ खे हिन जी रोकथाम जे लाइ छा करणु खपे ऐं असां नौजवाननि खे छा करणु खपे? It's very tragic. इहो मां बि रोज़ानो अख़बारुनि में मां रेगुलर पढ़ंदो आहियां। घणा माण्हू चवंदा आहिनि अख़बार माण्हू नथा पढ़नि जो टीवी था ॾिसनि। इट्स नॉट लाइक दैट। इट्स ट्रेजिक। ऐं फ़क़ति इहो मां त फ़क़ति असांजे इहे थर ताईं या सिंध ताईं इहो महदूद कोन्हे, इहो सॼी पाकिस्तान, हे सॼी सोसाइटी असांजी जेकी आहे इट्स अ टोटल एंड कंप्लीट डिप्रेशन में हली वई आहे। हुनखे सोसाइटीअ खे एॾा मिलिया आहिनि ऐं उन्हनि दोखनि जो वॾो हिसो छो जो असां वटि आयो आहे, सिंध में आयो आहे, असांखे मिलियो आहे। तंहिंजे करे हुनजो इम्पैक्ट बि सिंध ते तमामु घणो आहे। असां इन सभिनी खां पुठिते रहिजी विया आहियूं। असांजा हक़ ॿियनि न खसिया असां खां। हाणे त तव्हांजे साम्हूं अची विया आहिनि न त हिकिड़ी नौकिरी फ़क़ति सिंध वारनि खे सिंध डोमिसाइल उन ते ॿिए सूबे जे माण्हूअ खे 5000 रुपयनि में डोमिसाइल तव्हां विकिणी, उन ते भाड़ो कीअं आहियो? मुहाजिर कोन आहियो, पठाण कोन आहियो, पंजाबी कोन आहियो। इहे तव्हांजा पंहिंजा जिन खे असां पंहिंजो भाउ, पंहिंजो फलाणो, असांजो टीर, असांजे इन पगमट यार आहिनि, असांजा सिंधी टोपी ऐं अजरक वारा आहिनि। बाबा मुंहिंजा इट्स अ टोटल एंड कंप्लीट डी जनरेशन ऑफ द एंटायर कंट्री। ऐं उन में वॾे में वॾो हिसो 75% जो इट हैज़ कम टू सिंध। इन जे लाइ वॾियूं सोशलॉजिकल, जीअं कंहिं ज़माने में चवंदोसि त क्रिकेटर मां जेकॾहिं
इमरान खान जॾहिं हिन हॉस्पिटल ठाही, कैंसर हॉस्पिटल लाहौर में, मूं इमरान खान जो कैरियर एज अ बॉलर जॾहिं आयो, स्पिन बॉलर थियणु चाहींदो हो, पोइ फास्ट बॉलर थियो, पोइ अॻिते हलियो, पोइ जॾहिं इन ॻाल्हियुनि में आयो सोशल रिफॉर्म्स में, त मां सम्झंदुसि त छो जो ईदी वीचारो विद ऑल हिज सिंसियरिटी, सभु कुझु हुयो हुन में, आलीशान क़िस्म जो माण्हू हो, बट ही वॉज नॉट एजुकेटेड अनफॉर्चुनेटली, बट ही वॉज सो सिंसियर, एॾो सिंसियर हो जो जेको हाल हुयो हुनजी ज़िंदगीअ में उहो हुन भरे छॾियो, ओवरफ्लो करे छॾी हुनखे बि। त मां सम्झंदुमि त खान विल इमर्ज एज अ सोशल रिफॉर्मर, पाकिस्तान जो वॾो सोशल रिफॉर्मर थी उभरंदो, जेको एजुकेशन खे, नौजवाननि खे डिप्रेशन मां ऐं पोइते रहिजी वञण मां अॻिते खणी ईंदो। और हुनखे हिकिड़ो हमीद गुल नाले हिकिड़ो माण्हू हुयो, अलाए हुनजे मथे में कहिड़ो उठ वेठल हो, हुन सम्झो त हुनखे जेका पॉपुलरिटी आहे, यूनिवर्सल पॉपुलरिटी आहे ऑल ओवर द वर्ल्ड एज ए क्रिकेटर, उहा का ऑल टाइम आहे, उहा सियासत में बि हलंदी, गीले हुनखे सियासत में वठी आयो। हाणे इहे हिकिड़े माण्हू जेको ही वॉज बॉर्न टू बिकम अ सोशल रिफॉर्मर, थी सघे थो त क़िस्म जो सोशल रिफॉर्म्स में खणी अची आहे, सियासत में हुनखे वठी वियो, हणी हुनजो बेड़ो ॿोड़े छॾी। हाणे इमरान खान जहिड़ो हिकिड़ो स्पोर्ट्समैन उहे कम थो करे जेको हिकिड़ो स्पोर्ट्समैन कॾहिं बि न कयो, नेवर। तंहिंजे करे असांजी कंट्री में इहो आहे, हिन में हज़ारे फैक्टर्स आहिनि। जॾहिं असांजी हुकूमत पाण, मर्कज़ी हुकूमत ऐं हीअ हुकूमत असांजी सिंध वारी बि, माण्हू कंहिंखो ख़ैरात घुरंदो आहे, कंहिंखो इमदाद घुरंदो आहे, त लिकी छुपी ॾियण वारो बि वठण वारो बि उहो चवंदो आहे न त खॿे हथ जी साॼे हथ पए त कंहिंखे केतिरा पैसा ॾिना, उहो थींदो आहे। पर हाणे त साईं ऐलान जेको असांखे ख़ैरात ॾिए थो, इमदाद ॾिए थो, उहो ऐलान थो करे त असां फलाणे मुल्क खे हेतिरी इमदाद ॾियूं था, ऐं वरी उहो मुल्क वरी बाक़ाइदे वॾो टेलीविजन ते, रेडियो ते ऐलाननि में तस्वीरूं ॾेखारे असांखे इमदाद मिली। माण्हू जी इज़त नफ़्स सफ़ा ख़तम थी वञे, जो ख़ैरात बि माण्हू ऐलान करे वठे, त उन मुल्क में उन माण्हुनि जी हालत कहिड़ी हूंदी आहे? मुख़्तलिफ़ त कोन हूंदी। जॾहिं तव्हांजो मुल्क प्राउड हूंदो आहे, जॾहिं तव्हांजो सूबो प्राउड हुजे, जिते तव्हां फ़ख्रु करे सघो, जेका अख़बार तव्हां खणो, पहिरें सुफ़े खां फर्स्ट पेज ते कारे कारी जूं ख़बरूं, कार जो परनो थियो हुनखे मारे छॾियो, ॿ भला दुश्मनी में बि शादियूं थींदियूं छा? फलाणी छोकिरीअ सां मूंखे दुश्मनी आहे, तंहिंजे करे मां हिन सां शादी कयां, हुनखे मूंसां दुश्मनी आहे शादी कयूं। अरे बाबा, प्यार जो परणो थींदो त प्यार थींदो त परणो थींदो न, एतिरो अकुल बि कोन्हे सिंधियुनि खे। सिंपल ऑर्डिनरी शइ हिकिड़ी आहे, विदाउट लविंग हाउ कैन यू फॉल, विदाउट लविंग हाउ कैन यू गेट इन टू अ मैट्रीमोनियल? कीअं थी सघे थो इहो? सॼी अख़बार हिन में हिन हुनखे मारे छॾियो, हुनखे मारे छॾियो, सॼियूं मरण जूं बर्बादी जूं ख़बरूं वारनि में भरी पयूं आहिनि, ऐं चवंदा त मेन स्ट्रीम में तव्हां न वञो। विद ड्यू रिस्पेक्ट, असांजी जेके टेलीविजन आहिनि, हाणे मां बि हिकिड़ी टेलीविजन वाबस्ता आहियां, जंहिं वक़्तु स्टॉक एक्सचेंज धाड़ो लॻो त माण्हू मुआ पे, एक्शन सॼो हलियो पिए, सभु टेलीविजन उते मौजूदु, पर असां कोन हुआसीं। असां ॿुधायो पियो त टंडे बागे में कंहिं कारे कारीअ खे मारियो, कंहिंखे मारियो उते। असां पाण मेन स्ट्रीम थी था वञूं। असांखे एजुकेशन जी ज़रूरत आहे, एजुकेशन जेका सची पची एजुकेशन हुजे, ठहियल ठुकियल कोन हुजे, वेही तारीख़ूं कूड़ियूं लिखाए ऐं असांखे वेठा था पढ़ाइनि। तंहिं करे हिते त वॾी हिकिड़ी चेंज, हिकिड़ो वॾो जेको अचे, तॾहिं को फ़र्क़ु पवंदो, न त छो जो उहो ई MNA, उहो ई MPA जिन आहे पंहिंजे इलाइक़े, हुननि जो तालुक़ु तव्हांजे उन्हनि इलाइक़नि सां आहे जिते उहो वॾा ज़मींदार आहिनि, उते रईस आहिनि। सुप्रीम कोर्ट जे क्लियर ऑर्डरनि जे मुताबिक़ त उते जिरगा न थींदा, जिरगा हलाइनि था,
सुप्रीम कोर्ट खे वायलेट कनि था, ॿिए ॾींहं खे असेंबली में वेहनि था। हाणे अहिड़े जे थ्रू जेकॾहिं तव्हां सोशल चेंज सम्झो था त सोशल रेवोल्यूशन को अची वेंदो, हे सोसाइटी का सुधरी पवंदी। आई एम सो सॉरी, मां इहो न तव्हांखे मां पेसिमिज़म में विझणु थो चाहियां या तव्हांखे मां मायूस करणु थो चाहियां। वॉट इज द गिवन सर्कमस्टांसिस एज थिंग्स आर, या जेके असां इकोनॉमिक्स में चऊं इफ अदर थिंग्स रिमेन दी सेम, जेकॾहिं हालतूं इहे आहिनि जीअं हलनि थी पयूं त पीर अमीर दरगाहुनि ते वञूं त असां उन्हनि जी धागा ॿुधूं साईं उहो क़बूल आहे। पीर साईं खे हथ ॿधूं, पीर साईं खे पेरे पऊं, पीर साईं जी जुतियूं खणी घुमंदा वठूं। पीर साईं असांजो लीडर बि आहे, पीर साईं असेंबली में बि थो वेहे, पीर साईं त तकरीरूं थो करे। अहिड़ी सोसाइटी जो सुधरणु कीअं थींदो, इहो हिन फ़क़ीर जे सोच सही आहे त जेसिताईं का वॾी हिकिड़ी सोशल चेंज न ईंदी, रेवोल्यूशनरी क़िस्म जी चेंज न ईंदी, नथिंग विल हैपन, माण्हू मरंदा रहंदा, ईअं ख़ुदकुशी कंदा। विलमिक सुसाइड समझे। साईं, प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, पर तव्हांजी इजाज़त सां हिते ब्रेक वठंदमि। नाज़रीन, वक़्तु आहे मुख़्तसिर वक़्फ़े जो। वेलकम बैक नाज़रीन। साईं अमर जलील खां सवाल पुछण जे हवाले सां हिकिड़ी ॿी वीडियो आहे जेका ॾिसंदासीं। सर, मुंहिंजो सवाल तव्हां खां तव्हांजी कहाणी सदला जो सफ़र ऐं तारिक अशरफ जे बारे में आहे। सर, कुझु अदीबनि जो चवणु आहे त तव्हांजी कहाणी खे छापींदड़ तारिक अशरफ खे 22 महीना क़ैद कयो वियो, जॾहिं त तव्हांखे इस्लामाबाद घुराए विसिशिप ॾिनी वई। इन जे पोयां कहिड़ा सबब हुया? तव्हांजी कहाणी छापींदड़ खे 22 महीना क़ैद ऐं जॾहिं त कहाणी लिखंदड़ खे विसिशिप ॾिनी वई, इहो छो? छा लाइ? इन जे पोयां कहिड़ा सबब हुया? उमेद आहे तव्हां जवाबु ॾींदा। वॾी महिरबानी। इहो माण्हूअ में उणायूं हूंदियूं, मूं में एॾियूं उणायूं आहिनि, एतिरा ड्रॉबैक्स आहिनि, एतिरियूं ख़ामियूं आहिनि, शॉर्ट कमिंग्स आहिनि। यार उहे ॻोल्हियो आहे न। हाणे हिकिड़ो वाक़ियो, हिकिड़ी घटना चइजे या छा चइजे इन क़िस्म जो, ऐं पाकिस्तानी यूनिवर्सिटियुनि खे तव्हां एतिरो नंढड़ो, एतिरो पितकड़ो जो को हिकिड़ो अफ़सानो लिखे ऐं उनखे वाइस चांसलर करे ॾियनि, उहो बि फेडरल यूनिवर्सिटी, फेडरल गवर्नमेंट जी यूनिवर्सिटी, उनमें उनखे वाइस चांसलर कनि। अबाउट इट त छा यूनिवर्सिटियूं असांजी एतिरियूं किरियल आहिनि जो हिकिड़े अफ़साने लिखण ते तव्हां चांसल करे छॾे। हाणे कागज़ पेंसिल खणो बाबा, तव्हां नंढड़ा नौजवान आहियो, कुझु अदीबनि खां, हाणे तव्हां ॿुधो आहे त कुझु अदीबनि चवण आहे, इहे कुझु आहिनि तव्हां जेतिरा नौजवान, इन्हनि खां अॻु उन्हनि बि कुझु अॻियनि खां ॿुधो ऐं उन्हनि बि उन्हनि खां अॻु ॿुधो। इहो इन करे जंहिं वाक़िए ते इहा शॉर्ट स्टोरी लिखियलु आहे, उहो वाक़ियो दिसंबर 1972 तव्हां ॼावा हुओ। जिन तव्हांखे हिन स्टोरी जे बारे में ऐं तारिक अशरफ जे बारे में, मुंहिंजे बारे में ॿुधायो, उहे ॼावा हुया। ख़बर आहे त लिखियलु छा आहे? कंदकोट में छा थियो हो? कंदकोट में नानक पाड़े ते क़यामत कंहिं लाथी हुई? तव्हां ख़बर आहे कंहिंखे? 1972 जी स्टोरी। 19 बाबा कागज़ कलम, मां तव्हांखे चयो न, कागज़ कलम बाबा खणो लिखो। छो जो इहो बार बार तव्हां मूंखां पुछो था, बार मां जवाबु ॾियां थो, मूंखे अजीब थो लॻे। इहो मुंहिंजो ख़ामियुनि में शामिल कोन्हे, छो जो इहो आहे ई कोन इहा ॻाल्हि, ईअं ई कोन्हे। ख़ामियूं मुंहिंजूं एॾियूं आहिनि, तव्हां कंहिं महिल ॻोल्हियो त तव्हां इलाही मिलनि, उहे खणो, उन्हनि ते मुंहिंजी वठ पकड़ कयो। हे ख़ामी, हे आहे मिस स्टेटमेंट्स आहिनि जेके तव्हां हेॾो न ॿुधो था। आवाज़ 72 इहा स्टोरी लिखी वई।
मां वाइस चांसलर थियुसि 90 में। घणा साल थिया? 18 साल। ईअं न 18 साल मैडम, मां ठीक थो ॿुधायां? 18 साल 72 खां 90 82, हा 18 साल। मुंहिंजा हिसाब किताब ग़लति आहिनि। हा 18 सालनि खां पोइ मूंखे वाइस चांसलर कयो। हाणे किताब में लिखो, कागज़ ते लिखी छॾियो, 72 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो माना पीपल्स पार्टी जो, ये उन्हनि जे दौर में थियो। जनरल ज़िया जे दौर में कोन हुई इहा स्टोरी। जनरल ज़िया मूंखे इस्लामाबाद कोन घुरायो। क़ौमी असेंबलीअ में इन स्टोरी तर्जुमो हिंदुस्तान में अंग्रेज़ी में थियो। उते कंहिं पढ़ियो, राजा त्रिदेव राय पाकिस्तान जो मिनिस्टर फॉर माइनॉरिटीज़ हो। उन इहा स्टोरी पढ़ी, उन ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सां अची ॻाल्हाई। क़ौमी असेंबलीअ में इहो सुवाल उथियो ऐं चयूं त हिन माण्हू सां घुरायूं ऐं हिनखे असां हिते हिन खां पुछा कंदासीं त इहा आहे छा सभु कुझु। मूंखे घुरायो जो मुंहिंजी सर्विस हुई फेडरल गवर्नमेंट जी। मां रेडियो पाकिस्तान मूंखे घुराए वरितो हुते। सिर्फ़ सरकार सड़ी पई हुई तारिक अशरफ खां। इन स्टोरी जे करे तव्हां तारिक अशरफ जूं एॾियूं ज़बरदस्त एडिटोरियल्स आहिनि, एॾा ज़बरदस्त जो अॼु ताईं मां पूरे हुन सां चई सघां थो, वेंदे सिराज जहिड़े माण्हूअ खे बि हिमत कोन थी इन क़िस्म जो को एडिटोरियल लिखणु जेको सोणीअ में लिखंदो हो। सभु मां वटि महफ़ूज़ आहिनि। जेकॾहिं कंहिं पब्लिशर खे हिमत आहे त छपराए। तो सिंध गवर्नमेंट खे त मौक़ो घुरबो हो, उहो सड़िया वेठा हुननि एडिटोरियल सां। छो जो नालो खणी लिखंदो हो। तारिक अशरफ भुट्टा अखर लिखंदो हो, मिस्टर भुट्टा तूं जिन जे कुल्हे ते चढ़ी ऐं पाण खे अलाए छा थो सम्झे, इहे ई माण्हू हिकु ॾींहुं सॼो कमु कढी तोखे फाई ॾींदा। तारिक अशरफ जी अॻ कथी हुई ऐं उन्हनि माण्हुनि हुनखे फाई ॾिनी। त हीअ गवर्नमेंट सड़ी वेठी, हथ विधऊं तारिक अशरफ में। हाणे मूंखे छो जो मां उते मुंहिंजो हलियो ऐं उहो जेको आॾी पुछाउनि वारो सिलसिलो हुओ, इहो पीपुल्स पार्टी जे दौर खां शुरू थियो। पीपुल्स पार्टी जे दौर में जॾहिं बेनज़ीर जी हुकूमत आई तॾहिं ख़तमु थियो। इहो उते ख़तमु थियो ऐं हाणे इन जे ख़तमु थियण खां पोइ को इंतज़ारु कोन पियो कयूं त मूंखे को वाइस चांसलर कंदा। मां वाइस चांसलर जो सॼी वारदात जेका थी या पीपुल्स पार्टी जे दौर में, मां पीपुल्स पार्टी जे दौर में ओपन यूनिवर्सिटी इस्लामाबाद थियुसि ऐं उहो अफ़साने जे करे कोन हुयो। छो जो उन वक़्त ताईं मां 15-20 हज़ार एजुकेशनल प्रोग्राम कंसीव, प्रोड्यूस, डायरेक्ट एंड ऑन एयर करे चुको हुउसि, जेको उन वक़्त ताईं पाकिस्तान में अॼु ताईं कोन थियो आहे। छो जो उनजो तइदाद 20,000 खां मथे थी। हाणे इहे ॻाल्हियूं नितियूं तॾहिं मां कयां थो न त कंहिंखे ख़बर बि कोन्हे इन्हनि ॻाल्हियुनि जी, जेके मां तव्हांखे ॿुधायां थो। उन्हनि बेसिस ते, छो जो ओपन यूनिवर्सिटी मीडिया यूनिवर्सिटी आहे, रेडियो टेलीविजन ऐं कंप्यूटर जे थ्रू आहे, तंहिंजे करे हुननि खे अहिड़े माण्हू जी ज़रूरत हुई जेको रेडियो टेलीविजन कंप्यूटर जे थ्रू पढ़ाइण में, ऐं मां उन शोबे जो ओपन यूनिवर्सिटीअ में उन शोबे जो, ऐं मां प्रोफेसरनि खे पढ़ाईंदो हुयुसि त रेडियो ऐं टेलीविजन जे ज़रिए कीअं पढ़ाइजे। वो जॾहिं वाइस चांसलर ख़ाली थी त साईं गुलाम मुस्तफ़ा शाह वाइस चांसलर अपॉइंट कयो। मां उन वक़्त ताईं यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हुयुसि जेसिताईं पार्टी जी हुकूमत हुई। हुननि सम्झो त पीपुल्स पार्टी वारनि इन सरकार, गुलाम इसाक़ उन प्रेसिडेंट हुयो, उनजो पावर हुयो डिसमिस करण जो। हुन जंहिं ॾींहुं बेनज़ीर खे डिसमिस कयो, 5 मां सुञा थो 5 दिसंबर 6 दिसंबर 7 दिसंबर मूंखे पंहिंजे शोबे में वापसि एजुकेशनल टेक्नोलॉजी जो शोबो हूंदो, मां हुनजो हेठि थी वियुसि। दिस इज़ द स्टोरी। 18 सालनि खां पोइ मां वाइस चांसलर थियुसि। इन करे इहो सॼे पाकिस्तान में हुननि कॉम्पिटिशन कराई, जॾहिं अंग अखर गॾु कया त एजुकेशनल प्रोग्राम कहिड़े माण्हू सभ खां वधीक पाकिस्तान में। हाणे तव्हां सम्झो था त सिंध में जेकॾहिं को माण्हू आहे काॾे वञे थो त पक सिफारिश आहे कोन।
पक चमचागिरी कंहिंजी कई आहे, ज़ियाउल हक़ जी मदद कई आहे, ज़िया न हुजे छा त अलाए छा थी वञे, धिका खाई आहे, छोला विकिणे हा। तव्हां पंहिंजे माण्हुनि खे एतिरो एतिरो कमतर, घटिया ऐं विदाउट टैलेंट, अनडिज़र्विंग छो था सम्झो? मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे हिन ॻाल्हि जो त सिंधी जो एॾो दुश्मन छो आहे। मूं किथे को हिकिड़ो जोक पढ़ियो, ॾाढो मज़ेदार हो, अलाए हुते दोज़ख जो हुयो त हुते मुख़्तलिफ़ खूह हुया, तो पंजाबियुनि जो, पठाणनि जो, फलाणो, त हुते चौकीदार जेके हुयासीं फ़रिश्ता बीठा, सिको खूह हुयो, दोज़ख अंदरि बाहि मारो, बि चौकीदार कोन हो। सो जेको ॻाल्हि पियो ॿुधाए, चई मां उन्हनि खां पुछियो त हे कहिड़ो खूह आहे? चई बाबा हे सिंधियुनि जो खूह आहे, सिंधी दोज़ख में अंदरि सड़नि था बाहि में पिया। चई पर हिते ॿाहिरि निकिरी वञे, हिते को चौकीदार छो न आहे? चई न, इन करे जेको हुन मां ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कंदो त हेठि ॿियो हूंदो, उनजी टंग छके वरी हुनखे हेठि कंदो। सो हिते टंगूं छिके हेठि करण वारा असां ॿियनि ते इल्ज़ाम था ॾियूं, तव्हां पाण वठी माण्हुनि जा नाला खणी उन्हनि जूं बेइज़तियूं करणु। शेख अयाज़ अमूली शाइर त कोन्हे, सही वाइस चांसलर थियो, सॼी सिंध मथे ते खणी छॾी, विकामी वियो, फलाण थियो, टीर थियो। हिकिड़ो स्कॉलर, एॾो ज़बरदस्त हिकिड़ो शाइर, जेकॾहिं हुनखे एॾी इज़त मिले थी त तव्हांखे ख़ुशि थियणु घुरिजे। न सही न भुटे जो चमचो आहे, फलाणो आहे। He went through a transformation. It was his spiritual transformation inside. हुन नाक में ॿिया कुझु लिखण थियो, वरी हुनजी कॾहिं पइजी विया। बाबा दिस हैपन्स, क्रिएटिव माण्हू जी ज़िंदगीअ में इहे कम थींदा आहिनि। इक़बाल जे लाइ कोन थो, अलामा इक़बाल, हिंदी है हमत ने सारा जहां सा हिंदुस्तां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा, हिंदी है हमत ने सारा जहां। 15-20 सालनि खां पोइ मूंखे ख़्यालु आयो, अलाए छा अथसि, मुस्लिम ये थींदो आहे। ज़बरदस्त हिस्टोरियन एंड इंटेलेक्चुअल कन्हैया लाल गाबा, KL गाबा जे नाले सां लिखंदो, ट्रांसफॉर्मेशन थी बसि। हिंदू मां क्रिश्चियन थियो, क्रिश्चियन मां मुस्लमान थियो, मुस्लमान मां पारसी थियो, आख़िर बैथिस्ट थियो। पर छो जो हुन KL गाबा, कन्हैया लाल गाबा, KL गाबा जे नाले सां किताब लिखंदे मुस्लमान थियो त हुन पाण खे लिखियो ख़ालिद लतीफ़ गाबा, KL गाबा। तो ये ट्रांसफॉर्मेशंस इंटेलेक्चुअल्स में सोचण वारनि में ईंदियूं, उनका नई ॻाल्हि कोन्हे। असां पंहिंजी नंढड़ियूं खणी उन्हनि जे कट पइजी था वञूं, अड़े विकामी वियो, फलाण थियो, बाबा पटाटो आहे, विकामी वियो, करेलो आहे, भिंडी आहे, केरु विकामी वियो? तव्हां पंहिंजे राइटर्स खे, शाइरनि खे, इंटेलेक्चुअल्स जी तव्हां इहा अहमियत असां तॾहिं इहो लिखी छॾियो न बाबा, पीपुल्स पार्टी जो दौर हो, ज़िया जो दौर कोन हो, जॾहिं इहा स्टोरी मिली। ऐं मूंखे पूरी ख़बर कोन्हे, पर तारिक अशरफ जॾहिं जेल में अंदरि हुयो, शेख अयाज़ वकालत कंदो हो, सुप्रीम कोर्ट जो वकील हो, ऐं रशीद भट्टी, रसूल बख्श पली जो, ऐं हिकिड़ो ॾाढो उन दौर जो फ्रंट लीडर हो, हाणे मुंहिंजे मथे में नालो हुनजो निकिरी वियो, उहो वॾो वकील हो। उहे वकील हुनजो केस लड़नि, अलाए लड़ियो या न लड़ियो मूंखे ख़बर कोन्हे, पर जेकॾहिं लड़िया बि त 20 महीना तमामु घणा लड़े, छो जो कहिड़ी शइ ते हुनखे तव्हां हुनखे 20 महीना अंदरि विधा। इहो उन्हनि खे केस लड़णु घुरिजे आहे, उन्हनि खां पुछा थियणु घुरिजे आहे त तव्हां तारिक अशरफ जो छो न लड़ो? इन करे बाबा वरी तव्हां इहो नोट करे छॾियो, ज़िया जो को अमल दख़ल कोन्हे। जॾहिं मां यूनिवर्सिटी जो क्रिकेट कैप्टन थियुसि त मूंखे यूनिवर्सिटी जो क्रिकेट कैप्टन इन न करायो, स्कूल जो कैप्टन बि मूंखे ज़ियाउल हक़ न करायो, कॉलेज जो कैप्टन बि मूंखे ज़ियाउल हक़ न करायो। हींअर जो तव्हां ठठोलियूं इहे मूंखे ॿुधण में आयूं, जॾहिं कमाल फन जो मूंखे अवार्ड मिलियो, एक्सेलेंस इन लिटरेचर, लिटरेरी अवार्ड इन पाकिस्तान, त बाक़ाइदे ठठोलियूं कयूं वयूं, चित्र कया विया, मज़ाक उॾायो वियो मुंहिंजो। आई डोंट केयर। फिर मूंखे ख़बर आहे त असां में हिकिड़ो गुरु न करे आहे त ॿिए खे बेइज़ती ॿिए जी कजे, ॿिए खे घटि वधि ॻाल्हाइजे, ऐं जेकॾहिं को पंहिंजे
ॾींहुं राति जी महिनत सां हुन जेकॾहिं कयो आहे त उनखे उनजी सिलो ॾियण जे बदिरां उनखे पथर हणजनि, उनखे संसार कजे। साईं, असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि अॼु हिते पंहिंजे पुॼाणी ते पहुचे थो। नाज़रीन, कोरोना वायरस जी वबा सबबु असां प्रोग्राम जो फॉर्मेट चेंज कयो आहे। तव्हां जेके बि सवाल अमर जलील साहब खां करणु चाहियो था, 1 मिंट जी वीडियो ठाहे स्क्रीन ते ॾिनल नंबर ते पंहिंजो सवाल मोकिले सघो था। पर कोशिशि कयो, असां हिकु दफ़ो ॿीहर इहो अर्ज़ु कयूं था त साईं अमर जलील साहब जी ज़ाती ज़िंदगी, उन्हनि जी ज़ातिया जंहिंजी तव्हांखे का ख़बर न आहे, उन मुतालिक़ सवाल करण खां पासो कयो वञे। सवाल तव्हांजे लाइ काफ़ी मौज़ू आहिनि जिन ते तव्हां सवाल करे सघो था, पर कंहिंजी ज़ाती ज़िंदगी या प्रोफेशनल या ज़ातिया जे हवाले सां सवाल न कयो। उन सवाल खे कंहिं बि हवाले सां प्रोग्राम में शामिल न कयो वेंदो। साईं अमर जलील साहब जो प्रोग्राम आहे क्लासरूम। साईं खे अर्ज़ु कंदासीं त इन प्रोग्राम खे पुॼाणी ताईं पहुचाइनि। जी साईं। महिरबानी, तव्हां चङो कयो आख़िर में। अब हे उहो आहे न पर्सनल, त इहे को हिकिड़ो अलॻि या हीअं कयो, हिते कराची आर्ट काउंसिल में को कयो, मूंखे विहारियो, अॼु पुछऊं, जेके करनियूं अथव कयो, छो जो मुंहिंजो क्लेम आहे त मुंहिंजी ज़िंदगीअ में काफ़ी कोन्हे, लिकियल कोन्हे, मूंखे लिकाइण जी कंहिंखां का ज़रूरत, तंहिंजे करे आई फील सो फ्री। ज़िंदगीअ में फ्री थियण जे लाइ इलाही शयुनि मां जान छॾाइणी पवंदी आहे। ज़ंजीरनि मां ज़ंजीर पाण ते असां पाण विझी छॾींदा आहियूं, फासी पवंदा आहियूं, ऐं उन्हनि ज़ंजीरनि मां अहिड़ी ज़ंजीर इन क़िस्म जा हूंदा आहिनि त के असां अहिड़ा कम करे छॾींदा आहियूं, पोइ ज़िंदगी उनखे लिकाईंदे छुपाईंदे कंहिंखे ख़बर न पइजी वञे। कम टू मी, इट्स कयो का शहर फ़क़ीर खे ॻाल्हि कयो, पर हिकिड़ी ॻाल्हि कजो, पर अहिड़ी ॻाल्हि न कजे जो बिलासफेमी वारा ॿधी देरि नथा कनि। का भी ॻाल्हि ॿी का कयो न, फेराए घेराए करे ये बिलासफेमी वाली बात है, ये नहीं पकड़ो इसको बिलासफेमी में। इन करे बाबा हुनखे फ़क़ीर खे बचाइजो बिलासफेमीअ खां।